सदी कंप्यूटराइज ज़मानो दुनिया में अटकल 5 करोड़ सिंधी सॼी दुनिया में पकड़ियल सिंधियुनि खे वेझो आणण लाइ पहिरियों कदम। प्रोग्राम करण ॾिसण हिकु अहिड़ी कोशिश साबित थींदी जेका देश परदेश जे सिंधियुनि खे पाण में मिलाए सघे। सिंधु दर्शन ते तव्हां दर्शन करे सघंदा पंहिंजी संस्कृति सभ्यता रीतियुनि ऐं रस्मुनि जो कला ऐं विंदुर जो। अचो त गॾिजी पाण में ॻायूं ऐं वॼायूं पंहिंजी कला साहित्य ऐं ॿोलीअ खे बचायूं। सिंधु दर्शन सिंधु दर्शन ॻायूं वॼायूं ॿोली बचायूं। सूफ़ी कलामनि जे इश्क भक्ति ऐं रूहानियत जे सिंधी वरसे वारी खुशबू जंहिंखे फैलाइण जी कई हिकु नायाब कोशिश दिल्ली सिंधी एकेडमी। जी हा, शाह अब्दुल लतीफ़ ऐं संत कंवर राम साहिबनि जे कलामनि ते कथक नृत्य पंहिंजे पाण में ई हिकु आहे वॾी अहमियत ऐं हासिलियत। पद्मश्री अवार्ड सां सम्मानित हैदराबाद सिंध ऐं पोइ दिल्ली जे करना मलानी उर्फ करनानी ऐं पोइ करना खानदान जी देश विदेश में मशहूर कथक नृत्यांगना रानी करना असांजे लाइ इहा ॾाढे फ़ख्र जी ॻाल्हि आहे त रानी करना सिंधी हुई। रानी करना जंहिंखां सिखियल नृत्यांगनाऊं ॾेखारियो सूफ़ी कलामनि ते पंहिंजो जलवो। सूफी संगत में कलामनि जो मज़ो मानींदे ॿुधूं था दिल्ली सिंधी एकेडमी जे वाइस चेयरमैन श्रीमती मोहिनी हिंगोरानी जी खे। एकेडमी का मैंडेट है सिंधी भाषा एवं साहित्य एवं संस्कृति को प्रमोट करना।
मौके ते मोहिनी हिंगोरानी जी खे सुठो साथ मिलियो। हीरो ठाकुर, मोहन हेमथानी, उमा लाला, विनीता नागवानी, संजय चांदवानी, राजीव चंदी रावानी, प्रकाश खेमचंदानी, नीलम नाथानी, प्रकाश भाटिया, राजन जंगियानी, कमलेश हीरानंदानी, मनोहर खुशालानी, अंजलि तुलसियानी, मोहन आहूजा, महेश राजानी, राजेश मुरजानी, हरीश कोडवानी, शंभू जयसिंघानी ऐं शंकर मूलवानी जी जो। जी हाँ, शंकर मूलवानी ऐं शंभू जयसिंघानी जो इनिशिएटिव जॾहिं चढ़ियो ऑन स्टेज ठाहे करे सिंधी ॿोली में नाटक वधायो सिंधी कला जो क्रेज। में जंहिंजो पीउ वो पाए करे आयो होलीअ ते कुर्तो पाए आयो पजामो पाइण विसरियो कहिड़ो वरी पाए आयो पजामो अरे ओई जंहिंजो छोकिरो नर्स सां गॾु बची वियो वरी कंहिंजो छोकिरो नर्स सां बची वियो तव्हांखे यादि कराए हो जंहिंजी ज़ात हीअ ॾिठव शंभू जो कमाल ऐं धमाल। हाणे ॾिसो मुंहिंजो घर, मुंहिंजो मतलब ड्रामो मुंहिंजो घर। भारती, ओ भारती जी मुझे रोटी जो दफ़ो तैयार है? हाँ तैयार है। हे वठो। थैंक यू। बारो सभी तैयार आयो? जी डैड। सबको हेलो सब। अरे डैड, हाँ ॿ मिंट हिते हाँ पुट डैड मूंखे तव्हां सां ई ॻाल्हि चवणी आहे। भले चओ। डैड मुंहिंजा स्कूल वारा सभई पिकनिक ते वञनि था त पोइ ऑब्वियसली मां बि वञणु थो चाहियां त वञ नी। हा, पर पिकनिक ते वञण लाइ मूंखे इहे कोई 4,000 रुपया स्कूल में जमा कराइणा छा चरियो थी वियो आहे छा? पापा मूंखे 4,000 रुपया अॼु जमा कराइणा आहिनि। रवि मूं वटि फिज़ूल ख़र्ची लाइ पैसो कोन आहे। तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजा सभई दोस्त वञनि था। सभिनीनि खे वञण ॾे, तूं घर वेही पढ़जे। हे भगवान स्कूल लाइ देर थी थिए, बस निकिरी वेंदी। हाँ हाँ हलो। अल्लाह एतिरो भारी मसलो कंहिंजो आहे? मुंहिंजो छा आहे हिन में? इनमें 6 कॉपी और 5 किताब आहे। ऐं किताब में हाथी चप्पल आहे। इन्ही करे त भारी आहे। न हिननि ॿिन्ही नाटकनि जा हिदायतकार आहिनि शंकर मूलवानी ऐं असिस्टेंट डायरेक्टर हरीश कोटवानी, जेको थियो शंभू जयसिंघानी ऐं कीर्ति ज्ञानचंदानी जिन जे नेतृत्व में ITO जे प्यारेलाल भवन में। सिंधियत जे हिन पहलू खे वधाइण वारा ऐं सिंधु दर्शन खे दिल्ली जे घर घर में पहुचाइण वारा सिंधु दर्शन जा सिंधियत जा शहदाई दीपक गुरनानी, जिन जे सौजन्य सां आई हीअ ख़बर।